नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में महांगाई जो जिन बेकाबू थी वियो। महांगाई जे करे अवाम परेशान है। महांगाई जे करे अवाम जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु होता है बहुत महंगा है, बहुत महंगा है। महंगाई कैसी है? बहुत महंगाई है। छाएँ सब्जी सस्ती है, फ्रूट महंगा है। छाएँ आज 50 रुपये 60 रुपये किलो चल रही है। ये गिदरा 100 रुपये किलो चल रहा है। क्या है इंसान क्या ले सकता है? कुछ भी नहीं ले सकता। गरीब आदमी 300 रुपये कमाने वाला वो क्या ले सकता है? वो बेचारा अपने खर्चे में पूरा है। सब्जी सस्ती है, 10 रुपये किलो टिंडा, 10 रुपये किलो गुआर, ये लोग ले रहे हैं। ये महंगाई लगी पड़ी है, सही और क्या लगी पड़ी है। जेको ग्राहक अचे तो इहा ई रड़ करे तो महंगाई जे बारे में चए तो यार ये शइ एतिरी वधी वई आहे। सही आहे, छो वधी आहे जेको रीज़न कोन्हे। जेका शइ वठूं था उहा महंगाई आहे। भाॼी वठो त अॼु महांगी आहे, फ्रूट वठो त महांगी आहे। रोज़ेदार परेशान आहिनि इन लाइ ऐं हुकूमत का मुतालबो आहे त इहो माना महंगाई घटि करे। महंगाई तमामु घणी आहे, तमामु घणी आहे। डेली जी महंगाई आहे उरुज ते, जंहिंजे हवाले सां ग्राहक मुतमिन कोन्हे। दुकानदार महंगाई करे वेठा आहिनि। दुकानदार महंगाई छा कंदा? अॻियां में जेकॾहिं होलसेल रेट जेकॾहिं खंडु 64 रुपये में अचे थी, हिते घुराइनि था ग्राहक चवंदा 60 रुपया किलो लॻायो। 60 रुपया किलो या लिस्ट में लॻाइनि था 55 रुपया किलो विकिणो। 55 रुपया किलो किथां विकिणो? असां पाण शिकायत था करूं, असां पाण पुॼी कोन था सघूं दुकानदार थी करे। ग्राहक किथां पुॼंदो? इन करे जेतिरो थी सघे महंगाई खे मुंहुं ॾियण लाइ मुश्किलात पिया आहिनि। 64 होलसेल अचे थो, असां 65 विकिणो करे सघूं था। असां 60 में कोन था विकिणो करे सघूं, 55 में कीअं ॾेई सघूं? इन हिसाब सां असां चई सघूं था जेको थी सघे सस्तो। इजाफा बस यही चल रहा है। गिदरा, छाई, चक्कू, केला, बस और तो ऐसे कोई आइटम है ही नहीं। सेब तो नया कोई आया ही नहीं है। हाँ, चाइना सेब है जो इधर मना कराची हैदराबाद में लोग खाते हैं। इधर तो रेट बताएं तो लेंगे नहीं। महंगाई है तो अरूज पे है तो भाई वो पीछे से ही महंगी चीज़ आ रही है तो क्या करेंगे? चीज़ ही एक महंगी है तो गाड़ी वाला बेचारा किस भाव बेचेगा? उसको भी 200-400 रुपये अपने घर का खर्चा चाहिए नहीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।